What is force? Force छा आहे? To push or pull is called force. सिंधीअ में हिन जी डेफिनेशन ज़ोर छा आहे? छिकण या धिकण खे ज़ोर चइबो आहे। इहा हिकु हिन जी सवली ऐं सादी डेफिनेशन आहे। इन खां सवाइ ज़ोर छा आहे? फोर्स इज़ अ मीडियम टू ट्राई टू डिफॉर्म द शेप ऑफ द थिंग। ज़ोर हिकु ज़रियो आहे जेको शयुनि खे बिगाड़े थो या बिगाड़ण जी कोशिशि करे थो। ज़ोर जा असर या नतीजा कहिड़ा निकिरनि था? ज़ोर जा हेठियां असर आहिनि। नंबर पहिरियों त ज़ोर यानी फोर्स चेंजिस द प्लेस। ज़ोर कोशिशि करे थो त शयुनि जी जॻह खे चेंज करे, जीअं हीअ हमरा धिको ॾेई शइ खे चेंज करे रहियो आहे। फोर्स चेंजिस द शेप। ज़ोर शयुनि जी शिकिल खे मिटाए थो, जीअं हीअ हमरा हीअ माण्हू जेको आहे हिनखे ज़ोर ॾेई रहियो आहे त इहा हिन जी शिकिल चेंज थी रही आहे। फोर्स चेंज द प्लेस। ज़ोर जॻह खे बि तब्दील करे थो। हाणे हीअ ॾिसो, जॾहिं हिनखे ज़ोर लॻंदो त इहा हेठि फिलो थींदी, या हिनखे ज़ोर लॻाईंदासीं त मथे वेंदी। फोर्स चेंज द स्पीड। ज़ोर स्पीड खे तब्दील करे थो। हीअ ॿ ॾिसी रहिया आहियो, जेको ज़ोर वधीक लॻाए थो उन जी साइकिल तेज़ आहे।